अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम क्राइम वॉच में आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान गाज़ी झंडेर। अॼोके क्राइम वॉच जी शुरूआत असां कंदासीं कराची में हिकु भेरो ॿीहर बदमनी जी लहर कर खणे पई। बदमनी जो आकाश ख़ासि तौर ते दहशतगर्दी जो आकाश हिकु दफ़ो ॿीहर कराची वासियुनि खे, सिंध वासियुनि खे या मुल्क वासियुनि खे दहशत ऐं वहशत तरफ़ छिके पियो, या जेको दहशत जो आकाश आहे उहो ॿीहर कर खणे पियो। कराची शहर अंदरि 2-3 वाक़िया हिक ॿिए जे पुठियां 2 हफ़्तनि जे अरसे अंदरि कराची शहर अंदरि थिया आहिनि दहशतगर्दी जा। कराची यूनिवर्सिटी वारो जेको वाक़ियो आहे उहो यकीनन तमामु वॾी दहशतगर्दी जो वाक़ियो हो, जंहिंमें परॾेहिनि खे टारगेट बणायो वियो ऐं परॾेही उस्तादनि खे टारगेट बणायो वियो। उनखां पोइ ॿियो वाक़ियो कराची जे सदर वारे इलाइक़े जी यूनाइटेड बेकरी जे भरिसां कराची शहर जो ही मसरूफ़ तरीन इलाइक़ो हो, जिते आम माण्हुनि खे टारगेट कयो वियो। हीअ बि हिकिड़ी IED ब्लास्ट हुयो, जंहिंखे नसिब कयल पाण बारूदी मवाद चऊं, जंहिंजो धमाको कयो वियो। उनखां पोइ जेको गुज़िरियल ॾिहाड़े धमाको थियो आहे कराची शहर जे हिकु ॿिए मसरूफ़ इलाइक़े मेमून मस्जिद जे भरिसां इक़बाल मार्केट में, उते पिणु ॿुधायो वञे पियो इन्वेस्टिगेटर्स जे तरफ़ां त पोएं धमाके जी भेट में वधीक बारूदी मवाद इस्तेमालु थियो आहे, जंहिंजे करे उते जेका हिकु बेगुनाह औरत हुई उहा मौत जो खाज बणिजी वई ऐं 14 खां वधीक माण्हू आम शहरी ज़ख़्मी थिया। ॻुतयल आबादियुनि खे, शहर में आम माण्हुनि खे दहशतगर्दी जो शिकार बणायो वञे पियो। उन समूरी सूरत हाल में पुलिस डिपार्टमेंट, कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾोगॾु सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार में मुतहरिक नज़र अचे पई। अॼु IG सिंध पुलिस मुश्ताक महर खे पंहिंजे उहिदे तां हटायो वियो आहे। उन जी जॻह ते आर्ज़ी तौर ते कामरान फज़ल खे IG सिंध जी चार्ज ॾिनी वई आहे। ॿुधायो वञे पियो त सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार विच में गौर वीचार हले पियो त मुस्तक़िल बुनियादनि ते IG सिंध कंहिंखे मुक़ररु कयो वञे। इम्कानी तौर ते एडिशनल IG कराची पुलिस ग़ुलाम नबी मेमूण जे बि IG सिंध पुलिस थियण जा चांसिस आहिनि। उनखां अलावा कुझु ॿिया ऑफिसर्स बि आहिनि जिन जे नालनि ते गौर कयो वञे पियो त उनखे मुस्तक़िल बुनियादनि ते सिंध अंदरि IG कंहिंखे लॻाइजे। ख़ासि तौर ते मुश्ताक महर खे हिन दहशतगर्दी ऐं बदमनी वारी सूरत हाल ते क़ाबू पाइण में नाकाम थियण जे करे सिंध मां वफ़ाक़ तलब कयो वियो आहे, यानी उनखे पंहिंजे उहिदे तां हटायो वियो आहे। इन महिल साम्हूं सां गॾु मौजूदु आहे मुंहिंजो साथी रिपोर्टर नजीब नाइच टेलीफोन लाइन ते। उन सां मालूमात वठण जी कोशिशि कंदासीं। नजीब, जेका ताज़ो कराची शहर अंदरि बदमनी वारी लहर आहे, इन हवाले सां हिकु त पुलिस रेंजर्स पाण खे एक्टिव नज़र अचे पई, कानून लागू कंदड़ इदारा एक्टिव नज़र अचनि पिया, कॉम्बिंग ऑपरेशन शुरू थी विया आहिनि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। राति जो पुलिस जी नाकाबंदी खे वधायो वियो आहे। ॿिए पासे जेको गुज़िरियल एपेक्स कमेटी जो इजलास हो, उन में इलाही सारियूं शयूं डिस्कस थियूं, फ़ैसिले साज़ी थी। ताज़ो अॼु IG सिंध पुलिस मुश्ताक महर खे उहिदे तां हटाए उन जी जॻह ते वक़्ती चार्ज ॾिनी वई आहे कामरान फज़ल साहब खे। नजीब साहब। जी बिल्कुलु भाई साहब, अॼु सिंध हुकूमत ख़ासि तौर ते कराची में गुज़िरियल कुझु ॾींहंनि में जेके 3 वॾा ब्लास्ट थिया, जंहिंमें जानी नुक़सानु थियो ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया, जंहिंमें कराची यूनिवर्सिटी में जेको आहे चाइनीज़ सेंटर ते जेको धमाको थियो, उन बाद सदर वारे इलाइक़े में ऐं जेको आहे 2 ॾींहं अॻु खारादर वारे इलाइक़े में जेको धमाको थियो, उन बाद सिंध हुकूमत इन हवाले सां त काफ़ी एक्शन खणंदी नज़र पिया आई। ख़ासि तौर खारादर वारो जॾहिं धमाको थियो त राति जो वॾे वधी 12 वॻे अमन अमान बाबति जेको आहे इजलास फौरी तौर तलब कयो। अॼु सिंध हुकूमत इन हवाले सां अहम डेवलपमेंट कई आहे ऐं IG सिंध मुश्ताक महर खे जेको आहे उहिदे तां हटाए कामरान फज़ल खे IG सिंध IG सिंध मुक़ररु कयो वियो आहे। कामरान फज़ल 17 जुलाई ते रिटायर थींदो ऐं उनजी रिटायरमेंट ताईं ॿुधायो वियो आहे त कामरान फज़ल IG सिंध रहंदो। उन बाद जेको चयो त मुमकिन आहे जेको IG आहे उहो मोहसिन भट्ट जेको आहे उनजो नालो अचे पियो त उनखे लॻायो वेंदो। सिंध हुकूमत इन हवाले सां जेके आहिनि ही वॾो एक्शन आहे ऐं मुख़्तलिफ़ इजलास बि करे चुकियो आहे अमन अमान बाबति ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके SSPs आहिनि उन हवाले सां बि ॿुधाए पियो वञे त उहे बि जेको आहे हटाया वेंदा ऐं इन हवाले सां जेको कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जो बि एक्शन जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते छापा। उनखां अलावा CTD डिपार्टमेंट जेको आहे उहो तमामु घणो मुतहरिक नज़र अचे पियो। ख़ासि तौर ही जेकी दहशतगर्दी वारी लहर शुरू थी आहे इन हवाले सां CTD जा जेके अमलदार आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़
कार्रवायूं कयूं आहिनि ऐं केतिरा ई माण्हू जेको आहिनि शहर मां गिरफ़्तार बि कया विया आहिनि। इन हवाले सां एपेक्स कमेटी जो अहम इजलास बि जेको आहे कुझु ॾींहं पहिरियां थियो हो, जंहिंमें कोर कमांडर पारां इहो चयो वियो त असुलु जेको मसइलो आहे उनजा बुनियादी सबब इहे आहिनि त केतिरा ई माण्हू जेके गिरफ़्तार थियनि था, ॾोहारी माण्हू स्ट्रीट क्राइम जे हवाले सां या ॿियनि दहशतगर्दी जे हवाले सां, उहे ज़मानत ते आज़ादु थी वञनि था। उहे उन बाद जेको आहे उहो खुली फिज़ा में हुजनि था ऐं ॿियूं दहशतगर्दी कार्रवायूं जेके आहिनि उहे बि कनि था। इन जे करे कानून खे सख़्तु करणो पवंदो। हुन हुकूमत खे चयो त अहिड़ी कानून साज़ी कई वञे जंहिंसां इन्हनि ॾोहनि ते जेको आहे कंट्रोल आणे सघिजे। जेसि ताईं इहा जेके माण्हू जेके गिरफ़्तार पुलिस करे थी जेको आहे, पर उहो जॾहिं कोर्टनि मां आज़ादु बिल्कुलु नजीब कोर कमांडर जेको एपेक्स कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी हुन में हुन न रुॻो स्ट्रीट क्राइम में मुलविस जेके हैबिचुअल ॾोहारी हुआ उन्हनि जी लिस्ट वॾे वज़ीर खे फ़राहम कई, पर जेके माण्हू लैंड ग्रैबिंग में मुलविस आहिनि उन्हनि जी लिस्ट फ़राहम कई वई। पोयों जेको एपेक्स कमेटी वारो इजलास हो यकीनन इंतिहाई अहम इजलास हो। उनखां पोइ वॾे वज़ीर अमन अमान जे हवाले सां अलॻि अलॻि इजलास कोठाया आहिनि। सिंध सरकार काल्ह बि जेका वॾे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस थी उन में वॾो वज़ीर दहशतगर्दी जे हवाले सां इंतिहाई क्लियर हो। हुनजो चवणो हुयो त सिंध में ख़ुसूसन दहशतगर्दी जे हवाले सां कंहिं क़िस्म जो को बि टॉलरेंस न कयो वेंदो ऐं बेरहमाणो एक्शन थींदे नज़र ईंदो। इहो वॾे वज़ीर जो चवणो, जीअं तव्हां ॿुधायो पिया त CTD पुलिस उन सां गॾोगॾु सिंध रेंजर्स जंहिंजी पिणु प्राइमरी ज़िम्मेदारी आहे दहशतगर्दी, भुंगल ऐं अगवा भतेखोरी जहिड़ा सब्जेक्ट जेके आहिनि बुनियादी तौर ते सिंध रेंजर्स वटि आहिनि ऐं उन ते रेंजर्स जो तमामु वॾो कमु आहे। पुलिस जा जवान इन हवाले सां क़ुर्बानी ॾींदा रहिया आहिनि ऐं दहशतगर्दी खे रोकण लाइ केतिरनि ई पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि शहादतूं पेश कयूं आहिनि ऐं तमामु वॾे अंग में पुलिस जा जवान ज़ख़्मी थिया आहिनि। पर हीअ जेका नई सूरत हाल आहे इन समूरी सूरत हाल में IG सिंध खे हटाइण मां मुराद इहा ई आहे नजीब साहब त IG सिंध अमन अमान खे क़ाइमु रखण में नाकाम वियो ऐं सिंध पुलिस खे लीड करण में नाकाम वियो। इन करे सिंध सरकार या वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां इहो गॾियल फ़ैसिलो आयो आहे त सिंध पुलिस जी जेका कमांड आहे उनखे चेंज कयो वञे जीअं पुलिस जो मोराल वधीक बहितर थिए ऐं पुलिस इफेक्टिवली पंहिंजो कमु करे सघे। छो जो कराची में इन खां पहिरियां नजीब साहब स्ट्रीट क्राइम जी बि तमामु वॾी शिकायत हुई ऐं हाणे दहशतगर्दी त यकीनन हिकिड़ो ऑर्गेनाइज़ क्राइम आहे जंहिंजा नेशनल ऐं इंटरनेशनल लिंक्स थियनि था। जी बिल्कुलु, सिंध हुकूमत जेको एडिशनल नोट लॻायो आहे IG सिंध खे हटाइण वारे नोटिफिकेशन में, हुन में इहो चयो वियो आहे त सिंध हुकूमत IG सिंध मुश्ताक महर जी कारकर्दगी मां मुतमिन न आहे ऐं इहो ई सबबु आहे जो उनखे हटायो थो वञे ऐं ॿियो IG सिंध मुक़ररु कयो थो वञे। ऐं इन हवाले सां काफ़ी जेके आहिनि डिपार्टमेंट आहिनि उन्हनि में कोताहियूं नज़र आयूं। ख़ासि तौर जेको सेफ सिटी प्रोजेक्ट हो उहो जेको आहे पूरो न थियण सबबु जेके कैमरान CCTV कैमरान ज़रिए जेको दहशतगर्दनि खे पकड़ण में जेका मदद हासिल करे सघिबी आहे उहो एतिरो मज़बूत न आहे। उनखां अलावा पुलिस डिपार्टमेंट जेको आहे पहिरियों इहो चयो वियो त को बि माण्हू ॿिए शहर मां जेकॾहिं हिते कराची में रहण ईंदो ऐं किथे रिहाइश इख़्तियार कंदो त उनजो जेको मालिक मकान आहे हू पाण जेको आहे लाॻापियल थाणे खे आगाह कंदा त ही हिते रहण आया आहिनि। इन हवाले सां बि जेको आहे पुलिस कुझु बि न करे सघी। इहो ख़ासि तौर ते किराएदारनि ऐं मुलाज़िमनि जे हवाले सां हिकिड़ी SOP ठाही वई त उन्हनि जी मालूमात हद जे थाणे खे फ़राहम कई वञे त जीअं पुलिस वटि इहो रिकॉर्ड हुअणु घुरिजे। नजीब साहब तव्हां इहो ई चओ पिया जेके मालिक मकान आहिनि जिते किराएदार अचनि था उनजी मालूमात फ़राहम थियणु खपे पुलिस खे त जीअं पुलिस उन्हनि खे स्क्रूटनाइज़ करे सघे ऐं ख़ुदि जेके मुलाज़िम तव्हां रखो था पंहिंजे घरनि में उन्हनि जी मालूमात पे लाज़मी तौर ते पुलिस खे फ़राहम करणु खपे। बिल्कुलु, इहे मुख़्तलिफ़ इजलासनि में आम फ़ैसिला हुया, उहे फ़ैसिला ई रहिजी विया ऐं उन ते अमल न थियो। इहो ई सबबु आहे त काफ़ी डिपार्टमेंट्स जेके आहिनि उन्हनि जूं कोताहियुनि सबबु जेको आहे इन्हनि दहशतगर्दनि जी ॻोल्हा में ॾुखियाई पेश अचे थी। इन जे करे फौरी तौरु जेको सिंध हुकूमत इन हवाले सां जेका मुतहरिक नज़र अचे पई। ख़ासि तौरु पहिरें जेको कराची यूनिवर्सिटी में जेको धमाको थियो उन बाद सिंध हुकूमत जो फोकस इन हवाले सां आहे ऐं वॾो वज़ीर इन हवाले सां मुख़्तलिफ़ इजलास बि करे चुको आहे ऐं हीउ वॾो एक्शन आहे सिंध जे हवाले सां त IG सिंध खे हटायो वियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त केतिरी बहितरी अची सघंदी, छाकाणि त मुख़्तलिफ़ जेके ॿिया डिपार्टमेंट आहिनि सिंध पुलिस सां लाॻापियल ऐं सिंध हुकूमत सां लाॻापियल, उन खां अलावा वफ़ाक़ी जेके डिपार्टमेंट आहिनि उहे उन्हनि जेके उन्हनि खे पंहिंजा सोर्स जेके आहिनि उहे बहितर हलाए सघंदा ऐं उन्हनि खे जेके इक्विपमेंट आहिनि दहशतगर्दी खे पकड़ण लाइ उहे इस्तेमालु थींदा त
वधीक उन्हनि खे आसानी थींदी। वॾी महिरबानी अव्हांजी नजीब नाइक साहब। यकीनन व्यूअर्स जीअं नजीब साहब ॿुधाए पियो त ही जेको दहशतगर्दी वारो सब्जेक्ट आहे उहो नेशनल इशू आहे ऐं दहशतगर्दी जे वाक़िअनि जे हवाले सां ख़ुदि वॾे वज़ीर जो गुज़िरियल ॾियारे चवणु हुयो त उन में जेके मुल्क दुश्मन परॾेही कुवतूं आहिनि उहे मुलविस आहिनि, यानी कि आलमी सतह जो लिंक इन में इन्वॉल्व आहे। ऐं ही जेको बुनियादी सब्जेक्ट आहे दहशतगर्दी उहो त इंटेलिजेंस जो सब्जेक्ट आहे। इंटेलिजेंस खां सवाइ कानून लागू कंदड़ इदारा, स्टेट जी सिक्योरिटी जा इदारा ऐं उन्हनि सां गॾोगॾु पुलिस जी रिस्पॉन्सिबिलिटी बि प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जंहिंजे हवाले सां सिंध सरकार एहतसाब वारो अमल कंदे नज़र अचे पई। आई जी सिंध खे हटाइण यकीनन तमामु वॾो अमल आहे। पाण उमेद करे सघूं था बहितरी जी ऐं अमन जी। कराची शहर खे हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी वसीले रत सां वहिंजारण जी नाकाम कोशिश कई वञे पई। गवर्नमेंट जी, सरकार जी ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी आम माण्हुनि मां, शहरनि मां इहा तवक़ो या एक्सपेक्टेशन आहिनि त हू शहरी हिन जेका दहशतगर्दी वारी नई लहर या साज़िश आहे उन खे बुंजो ॾियण लाइ कानून लागू कंदड़ इदारनि सां कुलो कुले में मिलाए बीहनि ऐं दहशतगर्दनि जी चुरपुर जे हवाले सां मालूमात फ़राहम कई वञे मौक़े ते कानून लागू कंदड़ इदारनि खे। व्यूअर्स वक़्त पे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं, हलंदासीं ठठे में हिकु थाणे अंदरि वाक़ियो पेश आयो आहे। सूरत हाल छा आहे, समूरी मालूमात तव्हांजे आॾो रखबी।